नंढनि ॿारनि क़तलु थींदे पंहिंजे पीउ खे ॾिठो पंहिंजी माउ जे हथां। हिकु ॻोठ में हिकु ज़मींदारु रहंदो हुयो। उनखे हिकु धीउ ऐं हिकु पुटु हुयो ऐं उहो पंहिंजी ज़ाल सां तमामु घणो प्यारु कंदो हुयो। पुटु हुनजो हुयो 70 सालनि जो ऐं धीउ हुनजी हुई 5 सालनि जी। पोइ अचानक हुनजी ज़ाल बीमार थी पई। ॾाढो हुनजो दवा दारू कराईं पर उहो बची न सघी ऐं उहो गुज़ारे वई। गुज़ारे जो वई त ओड़े पाड़े जा माण्हू आया जेके पंहिंजा मिट माइट हुया। उन्हनि जा सभु उहे रोअनि पिया। सो हुनजी धीउ जेका आहे पंहिंजे पीउ खे चए पई ऐं पंहिंजे भाउ खे चए पई त इहे सभु माण्हू छाजे लाइ था रोअनि ऐं मुंहिंजी अमड़ काॾे वई आहे, हे छाजे लाइ था रोअनि। हुनखे पंहिंजे भाउ चयो कि असांजी अमड़ जेका आहे सो हिन दुनिया खां हाणे हली वई। चई हिन दुनिया खां जो हली त वरी हाणे कॾहिं मोटंदी? चई हाणे कोन मोटंदी। चई हाणे न मोटंदी? चई न। उहा पोइ रोअण में बुॾी वई सफ़ा। आख़िर ओड़े पाड़े जी माइनि हुनखे दिलासो ॾिनो ॿारनि खे। वञी हुन लाश खे दफ़न करे मोटी आया। पोइ ॾींहं गुज़रंदा रहिया। हे पंहिंजी ज़ाल सां तमामु घणी मोहबत कंदो हुयो। हाणे हुनजे सदमे में हिनखे का ॻाल्हि ई न पई वणे, न कमुकार न को रोज़गार, न ॿनी ॿारे ते वञे, न को पंहिंजो को कारोबार करे, बसि इन ई सदमे में। पोइ कुझु माण्हुनि हुनखे चयो त हाणे तूं शादी कर, तुंहिंजा 2 ॿार निढा आहिनि, इन जी केरु कंदो? लाज़िम आहे त हिननि खे हिकु औरत हुजे जेका हिननि खे पाले। तूं पंहिंजे कमुकार खे वठ। पोइ हिन ॾिठो ॻोठ में हिन जी ज़ाल जी हिकिड़ी सहेली हुई। पोइ हिन चयो त भला हाणे इहा मां वठां। पोइ बि हिनखे रहम ईंदो ॿारनि ते, छो जो मुंहिंजी ज़ाल हुनजी सहेली हुई। पोइ हुननि सां ॻाल्हाए, हुन चयो त ठीकु आहे। पर जेका हिन जी ज़ाल जेका सहेली हुई उनजी पहिरियां खां वठी नज़र हुई हिन घर में त इन घर में मां वञा जो मुंहिंजी सहेली ऐश पई थी करे ऐं मूंखे केरु वठे ई कोन थो। पर हुन ई ॼण त इहा तमन्ना पूरी थी वई। ख़ैर सां शादी थी वई। कुझु ॾींहंनि खां पोइ हुन पंहिंजा रंग ॾेखारिया जीअं सोटेली माउ थींदी आहे। ॿारनि जे मथां तशदुद, कंहिं महिल दड़को, कंहिं महिल दहमान, ऐं ॿारनि खे चवंदी हुई त अगरि तव्हां मुंहिंजी शिकायत पंहिंजे पीउ खे ॿुधाई, तव्हां ॿिन्हिनि खे मां घुटो ॾेई घर में मारे छॾींदसि। उहो वीचारा ख़ौफ़ ऐं हिरास को पंहिंजे पीउ खे बि कोन पिया ॿुधाइनि। ऐं हुनजो पीउ जेको तमामु घणो प्यारु कंदो हो पंहिंजे हिन औलाद सां। उन ज़मींदार जो अचानक कमु थी वियो शहर। सो पंहिंजी ज़ाल खे चई ॻाल्हि ॿुध, मां वञा थो शहर, मूंखे 1 हफ़्तो लॻी वेंदो ओॾे। सो हिन ॿारनि जो ख़्यालु कजांइ, घर जो ख़्यालु कजांइ। हुन चयो ठीकु आहे। हिन अचे पंहिंजे 2 ॿारनि खे भाकुर पातो ऐं हिननि खे चई तव्हांजी माउ तव्हांजो ख़्यालु कंदी, मां वञा थो 2-3 ॾींहंनि खां ॿाहिरि। सो हो त हलियो वियो। हाणे हिते शादी खे बि महीनो खणी मस थियो वञा। राति जो टाइम हुजे, जेको छोकिरो उनखे उञ लॻी राति उथी वियो किचन में पाणी पीअण जे लाइ। हे ओॾे जो पाणी पीअण लाइ त ओॾी महिल जो राति जो दरवाज़ो खड़कियो। हिन खणी पाणी जो गिलास रखियो ऐं किचन जे दर ते बीहो। ॾिसे पियो त हिनमहिल जो अधु राति जो केरु आयो आहे। मुंहिंजो बाबो त अॼु वियो आहे। उन चयो 2-3 ॾींहं पोइ मां ईंदुसि। त उते बीह रहियो। ॾिठईं त हिन जी जेका सोटेली माउ हुई वञी दरवाज़ो खोलियईं। हमरा हिकिड़ो अंदरि आयो, अचे हिनखे थेली ॾेई ऐं वरी पोइ ते मोटी हलियो वियो। हिन इहो लका ॾिठो। जेॾीमहिल उहो थेली वठी मोटी पोइ ते त छोकिरे ते नज़र पइजी त छोकिरो बीठो आहे किचन जे दरवाज़े ते, जीअं सॼो लका ॾिठो आहे। अचे छोकिरे खे अचे वारनि मां वरितई। चई जो कुझु बि तूं ॾिठो आहे, जे अगरि कंहिंसां ॻाल्हि कई त मां तोखे जहिड़े ते दफ़न करे छॾींदे, कंहिंखे बि न ॿुधाइजांइ इहो। हुन चयो मां कंहिंखे न ॿुधाईंदुसि। वरी हिते ॿ चंबा बि हईं छोकिरे खे। छोकिरो अचे सुम्ही पियो। छोकिरो सोचे पियो त जॾहिं असांजी माउ हुई त हे असांजे घर ईंदी हुई ऐं असांजी माउ हिन जी ख़िदमत कंदी हुई।
ऐं ओॾी महिल असांखे भाकुर पाईंदी चुमी बि पाईंदी हुई ऐं हाणे उहा ई असांखे मार कुट पई थी करे। नंढा ॿार करे बि छा था सघनि, सिर्फ़ु अलाह खे ई तव्हां ॾेई सघनि था। 2-3 ॾींहं गुज़रिया त हिननि जो पीउ जो आयो वापसि शहर मां। सिजु लहण वारो उन टाइम ते आयो। उन जे पंहिंजे नंढनि ॿारनि खे भाकुर पाता, हथ मुंहुं धोते ज़ाल खे चई मानी खणी आया। जॾहिं मानी जो खणी आई त उन में हुन ज़हर मिलाए ॾिनो हिनखे, जेका ज़ाल हुअसि। हुन जीअं जो मानी खाधी थो वञी किरियो पट ते, हिते फथड़ण लॻो। हाणे इहो लका जे ॿार ॿई नंढा ॾिसनि पिया। जॾहिं फथड़े पियो त उन खां पोइ हुनजो यार बि अचे निकितो। जेका ज़ाल हुई हिन जी, हुनजो यार बि अचे मथां बीह रहियो। हिन खे चई तूं मूंखे ज़हर छाजे लाइ ॾिनो? चई ज़हर मां तोखे इन जे लाइ ॾिनो जीअं तूं मरी वञ ऐं मां तुंहिंजी समूरी मिल्कियत जेका आहे सो खणी आई, मां पंहिंजे यार सां वञी शादी कयां। हिननि समूरो लका बि ॾिठो ऐं हिननि ॿुधो बि इहो, ॿारनि ॿिनि नंढनि। आख़िर उहो फतकी फतकी मरी वियो। उन खां पोइ हिन यार खे चयां लाश खे काॾे कयूं? चयां लाश खणी था हलूं, ॿार हली उछले था अचूं हिनखे, भली माण्हू सुम्हनि। हिननि वेही इंतज़ारु कयो। हुन ॿिन्हिनि ॿारनि पे लका ॾिठो, पर हे ख़ामोश रहिया। जॾहिं सभु कुझु सुई पियो, हिननि छा कयो, लाश खे खणी वञी वो ज़मीन वञी फिटी करे ऐं मोटी आया। हिन खे चयां ठीकु आहे, समूरो तूं सामान ॿधी छॾ, ज़मीन जा कागज़ पैसा ॾोकड़ सभु रखे तयारु करे छॾिजांइ, मां सुभाणे राति ईंदुसि, पोइ हलंदासीं। जॾहिं सुबुह थियो जो माण्हू जो विया ॿार के बनी ॿारे ते, तो ते लाश जो ॾिठो हुनजो अचे हिननि खे ॿुधाईंदो आहे फिलाणे जो लाश पियो ज़मीन में अंदरि। ओॾी महिल जो वरी माण्हू भॻा, सभु वञी लाश खणी आया। हाणे त हे कूड़ो ड्रामो करे पई अचे हिते, जेको त पाण खे चंपा हयईं त मूंसां ज़ुल्म थी वियो, मूंसां कहर थी वियो। हाणे कूड़ो ड्रामो। आख़िर हिनखे गुस्सुल ॼाराए वञी दफ़न वञी कयूं। सो दोस्तो, हाणे बाक़ी हिसो जेको आहे वरी ॿी क़िस्त में तव्हांखे ॿुधाईंदासीं त वरी अॻिते छा थियो हिन मासूम ॿारनि जी। हिननि खे वठे थी या नथी वठे। अचो त हलूं था वरी ॿिए हिसे ॾे।